अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अब सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। सिंध के सेहत खाते कोरोना के नए खतरनाक किस्म ओमिक्रोन की पखेड़ के खदशे सबब वैक्सीनेशन कंदड़ समूरन माण्हुनि खे फाइजर वैक्सीन बूस्टर डोज तौर लगाइण जो फैसलो करे वरितो। सेहत खाते के सेक्रेटरी मूजिब दुनिया में कोरोना जो नओं खतरनाक किस्म साम्हूं अचण बाद शहरियुनि खे वैक्सीन जो बूस्टर डोज लगाइण जो फैसलो कयो वियो आहे। फाइजर वैक्सीन बूस्टर तौर लगाई वेंदी। मैकेनिज्म तैयार करण बाद बाकायदा ऐलान कयो वेंदो। नवाज लीग सियासत करण बदिरां फिल्मूं ठाहिण शुरू करे। वीडियो लीक्स जो मतलब ब्लैकमेलिंग हूंदो आहे। नून लीग वारा माण्हुनि खे लालच ॾेई इलेक्शन विढ़ंदा आहिनि। पीपल्स पार्टीअ जो सिंध जी ॿहिराड़ियुनि खां सवाइ किथे बि वोट नाहे। इमरान खान जो जेलम गवादर ऐं कराची समेत सॼे मुल्क में वोट आहे। मुल्क में इमरान खान खां सवाइ को लीडर नाहे। उन खां सवाइ बाक़ी बोना आहिनि। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो जेहलम में जलसे खे ख़िताब। मज़हब के मामले ते कंहिंसां ज़बरदस्ती नथी करे सघिजे। इस्लाम में भी असांखे इहो ई सेखारे वियो आहे। ताक़तवर माण्हुनि संदसि किरदार कुशी कई अना कंहिं भी शख्स के तबाह करे छॾींदी आहे। कामयाबी ऐं इज़त रुगो अल्लाह जी ज़ात ॾींदी आहे। को भी मुआशरो कानून खां सवाइ अॻिते नथो वधी सघे। पाकिस्तान के मदीने वांगुरु फिलाई रियासत ठाहिण मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सद आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो अमेरिकी स्कॉलर के इंटरव्यू। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त ग्रीन लाइन मंसूबे जो 25 दिसंबर खां कमर्शियल ऑपरेशन शुरू कयो वेंदो। इंशाअल्लाह ईंदड़ 10 ॾींहनि में ही मंसूबो ट्रायल ऑपरेशन लाइ तैयार थींदो। वज़ीर आज़म इमरान खान कराची अची मंसूबे जो इफ्तिताह कंदो। डीसी ओभर की दरख्वास्त ते कराची के कमिश्नर नस्ला टावर के चौधारी कलम 144 लागू करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त इमारत किराइण वारे अमल दौरान कुछ माण्हू अमन अमान की सूरतहाल ख़राब करे सघनि था। इमारत किराइण वारो अमल मुकमल थियण ताईं नस्ला टावर के चौधारी चयन खां वधीक माण्हुनि जे गॾु थियण ते पाबंदी हूंदी। नस्ला टावर के कम में मुदाख़लत कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। नूरियाबाद वट मोटरवे ते हादसे में जख्मी थियल जिना लॉ कॉलेज हैदराबाद जो प्रिंसिपल ऐं सीनियर वकील नासिर हुसैन शाह जख्मन जा सूर न सहंदे फौत थी वियो। गुज़िरियल ॾींहुं नूरियाबाद वटि मोटरवे ते कार ऐं ट्रॉलर विच में टकर जे नतीजे में टंडो जाम वासी मुनवर अली थॾे ते ई फौत थी वियो। कार में सीनियर वकील सैयद नासिर हुसैन शाह ऐं संदसि साथी सख़्त ज़ख्मी थी पिया हुआ। दादू भरसां छाणो शाह आबाद वट रेलगाड़ी के टक्कर में शहबाज कॉलोनी जो रवासी नींगर हुसैन चांडियो फौत थी वियो। बावड़ो लग सी-पैक M5 मोटरवे ते मुसाफ़िर कोच में लहण दौरान हेठ किरी जख्मी थियल नौजवान फौत थी वियो। जख्मी थियल रामती के गोठ अब्दुल करीम चाचड़ वासी रफ़ीक अहमद चाचड़ रहीम यार खान अस्पताल में दम ॾिनो। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सर ते 5 दिसंबर ते इल्म पिरायो सिंध संवारियो के सिरे हेठ सकाफ़ती ईद मल्हाइण जूं तैयारियूं ज़ोर शोर से जारी। सॼी सिंध में सकाफ़ती रंग जरकण लगा। सिंधवासियुनि पारां सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध के नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सकाफ़ती लिबास ओढ़े सिंध सां मोहब्बत जो इज़हार। सिंधी गीतनि ते झुमिरियूं।